जिस्म जे बारे में तो असांखे ख़बर आहे, हथ पेरनि अखियूं कननि मथो आहे, जिस्म जे बारे में तो ख़बर आहे, पर मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा हादी असांजा रहबर रहनुमा ॿुधा त रूह कहिड़ी शइ आहे। अब अज ताईं अवां मौलवियुनि खां पुछो आहे रूह जे बारे में, तव्हांखे ख़बर ई कान्हे। हर को पुछे थो जिस्म जे बारे में। अवांजे ॻोठ में को सर्जन डॉक्टर हैदराबाद खां अचे कम कारियूं छॾे ईंदा यार मुआरी बीमारी जो बि पुछां, हिन तकलीफ़ जो बि पुछां, पर हर कंहिंखे फिक्र हिन जिस्म जो आहे। रूह जे बारे में कई कोन पुछो आहे त रूह कहिड़ी शइ आहे, रूह जो खाधो कहिड़ो आहे, रूह जी ताक़त कहिड़ी शइ में आहे, रूह आहे छा, रूह जूं बीमारियूं कहिड़ियूं आहिनि। जे रूह बीमार थिए थो त डॉक्टर कहिड़ा आहिनि, हकीम कहिड़ा आहिनि, कॾहिं न पुछो जिस्म जे बारे में। हे जिस्म बीमार थी पए, बदीन हैदराबाद मुंहिंजा प्यारा टंडे कराची पाण खे खणाए वेंदासीं, पर जेकॾहिं उते बि इलाज न थियो ॾोकर आहे त लंडन अमेरिका ताईं बि कोशिशि कंदासीं जिस्म जी बीमारी जे लाइ। मुंहिंजा प्यारा मगर अव्हांखे ख़बर कान्हे का हिन जिस्म जो दारो मदार रूह ते आहे। अबा फलानो वडेरो पियो थिए, अबा फलानो जमींदार पियो थिए, अबा फलानो हारी पियो थिए, फलानो सरदार पियो थिए, वज़ीर पियो थिए, रईस चौधरी पियो थिए। इहो तेसिताईं आहे जेसिताईं रूह आहे। रूह निकिरण खां बाद खटोले ते खयो वेंदा, केरु कोन चवंदो वडेरो सरदार पियो वञे या थिए, सभु को चवंदो अबा जनाज़ो पियो थिए, मैयत पियो थिए। माना तेसिताईं वडेरो हारी जमींदार जो कुझु बि हुयो, रूह सां रूह निकिरी वियो। हाणे आदा हथ पेर कन नक वात ज़बान मथो सभु आहिनि, पर मुंहिंजा प्यारा कई कम जो कोन रहियो आहे। हाणे सभु को थो चवे अबा तकड़ कयो, जल्दी कयो, अलाह जी शइ अलाह जे हवाले कयो। जीअरो हो तेसिताईं माना हुई कोन अलाह जो। हाणे अलाह जी शइ अलाह जे हवाले कयो। बेटा सां फरमाईंदो आहे माण्हू मोए खां बाद तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मनज़ल कन मुकाम लटे लोड़ लतीफ़ ते लटा कन लीलाम वो मोट मदीने जा जाम आसी तुंहिंजे आसरे। अब हाणे अल्लाह जे हवाले कयो, तकड़ कयो। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह पाक फरमायो सुनो तोखां रूह जो माण्हू पुछंदा रूह छा आहे, इन्हनि खे जवाब ॾे कुल रूह मिन अम्र रब्बी। रूह अल्लाह जे अमरनि वञा हिकिड़ो अमर आहे। तब सही जी को ॻाल्हि सम्झ में कान्हे जी, अमर छा आहे? अल्लाह पाक सूरत यासीन जी पुॼाणी पछाड़ी में अमर जी वज़ाहत फरमाई। अल्लाह सी फरमातो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। बेशक मुंहिंजो अमर ही आहे त जॾहिं मां इरादो कंदो आहियां कई शइ जे ठहिण पैदा करण जो, पोइ अवां वांगुरु इंजीनियर मिस्त्री राजा मां मिस्त्री बजरी रेती
ॾिसी मुंहिंजो पत्थर कोन घुराईंदो आहियां जॾहिं मां इरादो कयो आसमाननि ज़मीननि जे ठाहिण जो त मां सिर्फ़ फरमायो कुल इहो मुंहिंजो अमर आहे हुकुम आहे कुल चवण सां ज़मीन आसमान पाणी पाणी ठही तयार थी विया का शइ घुराइण जी ज़रूरत कान पई एॾो मुंहिंजो ताक़त वारो अमर आहे इहो साॻियो अमर मां रूह जी सूरत में अव्हां जे वजूद में रखी छॾियो आहे हाणे ॾिसूं था अव्हां इन ई मां केतिरी ताक़त हासिल था कयो एॾी सारी ताक़त रूह जी सूरत में मां रखी छॾी आहे हाणे जिस्म खे खाधो खाराईंदे बकर खाराईंदे देसी कुकड़ खाराईंदे मखण माछियूं खाराईंदे शायद बाराड़ी वारा भला मखण बि खाओ खीर खाओ परवान असीं शहरनि वारा थोरो मखण खाऊं त रखिया तो कमकार आहे कोन वांदा वेठा हुनजे लाइ पघार निकिरणु ज़रूरी आहे न त पोइ दिल जा दौरा शहर ते वधी थेलनि जे करे जेतिरो जिस्म खे भला खाधा खाराईंदे अदा फिलानो जेकॾहिं 10 माण्हू दसे त दसे सघे थो उन्हनि सां विड़ी सघे थो पहलवान अदा हिकिड़ो माण्हू हेतिरे मलाखड़े में हेतिरनि पहलवाननि सां विड़ी सघे थो उन में ताक़त आहे मुंहिंजा प्यारा फिलानो माण्हू एॾी ताक़त वारो आहे जो हितां टंडे बागे बदीन पंध वेंदो आहे परियां खीर जी चोरी खणी मोटंदो आहे अढाई मणकी मोरी अटे जी खणी घर ईंदो आहे ताक़त वारो आहे उनजी ताक़त जा मिसाल ॾींदा आहियो जेकॾहिं कंहिंजो दिमाग़ ताक़त वारो आहे हुन पंहिंजे दिमाग़ खे ताक़त वारो बनायो आहे अदा उन रेडियो ईजाद कयो टीवी ईजाद कई हे मोबाइल फोन जेको सम्झ में ई कोन थो अचे इहा शइ ईजाद कई बिजलियूं सोलर वग़ैरह हे सभु दिमाग़ी ताक़त जो कमाल आहे जेको दिमाग़ रब ॾिनो आहे असल त ताक़त रब जी आहे पर हिन पंहिंजे दिमाग़ खे ताक़त वारो बनायो हिन अजीब अजीब शयूं पैदा कयो इहे मुंहिंजा प्यारा दोस्तो जे जिस्म ताक़त वारो आहे उन जा मिसाल दुनिया में क़ाइम थींदा आहिनि पर जे रूह खे भला खाधा खाराईंदे हाणे रूह जा खाधा करण अल्लाह से कुरान में तो फरमाए अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब रूह जी ग़िज़ा अल्लाह जो ज़िक्र आहे खुदा जी याद आहे नमाज रोज़ो हज ज़कात तक़वा परहेज़गारी ये सब रूह जी ताक़त वारियूं शयूं आहिनि जेतिरियूं रूह खे ये ताक़त वारियूं शयूं खाराईंदे प्यारा मुस्लमान भाइरो ओतिरो रूह खे ताक़त मिलंदी रूह में तक़वा ईंदी रूह में ताक़त ईंदी प्यारा मुस्लमान भाइरो पोइ इहा ताक़त तोखे ईअं सम्झ में कान ईंदी जंहिं जवान जी तो यारी मलाई आहे हुन महबूबे सुभानी कुतुबे रब्बानी असांखे रूह जी ताक़त सम्झाई आहे बगदाद शरीफ खां ॿाहिरि हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो जंहिंजो नालो अली हैती नालो यादि कजो अली असांजे ॿारहं में वरी मच्छर घणो थींदो आहे घरनि में असां अली हैती खे ख़तमु ॾियारियो नंढड़े ॿारनि खे मिठा चांवर खारायो या सॼो ॻोठ गॾिजी कुनी करे जेग लाइ मिस्कीननि खे खारायो नियत कनि त जो सवाब अली हैती खे मिले असीं मच्छरनि जे आज़ार खां बचूं इहो करे ॾिसो
अल्लाह कंदो तव्हांखे फ़र्क़ महसूस हेॾो बुज़ुर्गो जंहिंजो चयो मच्छर कंदा अॼु ताईं पर हिनखे ख़बर पई बगदाद में पीराने पीर जे नाले सां बुज़ुर्ग आयो आहे थोरे ॾींहंनि मंझि हुन पंहिंजी धाक एॾी त दुनिया में मज़बूत करे छॾी आहे हुनजो ज़िक्र वधी वधी साहिब ख़ान लवारी ॻोठ में बि वियो आहे जंग में जिन पीरान पीर ॾिठो ई कोन्हे को उते बि भेज दस्तगीर जा नारा पिया लॻनि उते बि सभु पिया चवनि तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दस्तगीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़क़ीर फैज़ पिया वठंदा पीर फ़क़ीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं वंड मिलियो मैं खाना वाले तां खाली वञो कीअं तुंहिंजे तॾे तां वंड मिलियो मैं खाना वाले तां खाली वञो कीअं तुंहिंजे तॾे तां वाग जा वरतई हे सभु परतई वाग जा वरतई हे सभु परतई थोड़ी मुरीद सबीर कबीर थोड़ी मुरीद सबीर कबीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं साईं बुढड़ीअ जी जंज पाणीअ ॿोड़ी पुट बि हिकिड़ो पाण बि पोड़ी बुढड़ीअ जी जंज पाणीअ ॿोड़ी पुट बि हिकिड़ो पाण बि पोड़ी मिस्कीन माई मुश्किल में आई मिस्कीन माई मुश्किल में आई वाहर थी उल आए तू वीर वाहर थी उल आए तू वीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं अजा यारी बारी जिन तुझी कया रिज़्क़ में बरकत तुझे पया यार ही बारी जिन तुझी कया रिज़्क़ में बरकत तुझे पया परोहा पंजूण हेलन हूण परोहा पंजूण हेलन हूण हरिदे थींदा सोन अमीर हरिदे थींदा सोन अमीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं हाणे उन बुज़ुर्ग इरादो कयो त वञा बगदाद शरीफ़ में ॾिसी त पीरान पीर वटि कहिड़ो धाॻो आहे कहिड़ो तावीज़ आहे कहिड़ो कीनो वज़ीफ़ो आहे जो वेठो बगदाद में आहे नारा झुंडे टंडे भाङे पिया लॻनि जांच वठण जे लाइ जॾहिं बगदाद शरीफ़ में पहुतो त रमज़ान शरीफ़ जो पहिरियों रोज़ो हो शाम जे टाइम बादशाह पीर जी मस्जिद में आयो आहे विची जी नमाज़ पढ़ियई विची पढ़ी आने ॿार वेठा सहन में मस्जिद जे कुंड में ख़बरूं हलनि पियो साईं अली अची जांचे पियो हिन बुज़ुर्ग जो अमल ॾिसां कहिड़ी तस्वीर थो पढ़े छा थो करे कचहरी हले पई सांझनि खे वेठो हिकिड़ो मुरीद आहे